नाज़रीन ॿोॾि सबबु बरसातुनि सबबु सिंध में तमामु वॾियूं तबाहकारियूं आयूं। उत्तर हुजे लाड़ हुजे समूरो जो समूरो किरोड़े माण्हू मुतासिर थिया। उन ॾुख जी घड़ीअ में केटीएन तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ राशन पहुचाए वियो। झर झंग उते माण्हुनि वटि पहुची उनखे खाद खुराक ॾिनो वियो। जंहिंखां पोइ ॿिए मरहले में मुर्शिद इस्पताल जे तावन सां उन सां गॾिजी ॿोॾि मुतासिरनि जो इलाजु कयो पियो वञे। सॼी सिंध जे अंदरि 94 खां वधीक कैंप्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि एकता मेडिकल कैंप्स जे नाले सां, जंहिंमें ॿोॾि मुतासिरनि जो वॾे तादाद जो इलाजु कयो पियो वञे। जॾहिं त मुर्शिद इस्पताल जेकी मुख्य हॉस्पिटल आहे कराची में, उते पिणु सॼी सिंध जा ॿोॾि मुतासिर जेके इंतिहाई सीरियस आहिनि, जेके जंहिंजो ऑपरेशन थियणो आहे, जेके तमामु घणी तकलीफ़ में आहिनि, उन्हनि खे मुर्शिद इस्पताल में दाख़िल करे उन्हनि जो फ्रीअ में इलाजु हिते कयो पियो वञे। तमामु वॾी तादाद में हिते मरीज़ मौजूदु आहिनि। अचो त तव्हांखे मरीज़नि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं। हितां जो जेको इंतिज़ामिया आहे, CEO आहे काशिफ़ महमूद साहबु, उन्हनि सां बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल करायूं त हिते उनजो इलाजु कीअं थी रहियो आहे। उहे बि असां तव्हांखे सूरत हाल ॾेखारियूं त ॿोॾि मुतासिरनि जी कीअं हिते इलाजु ऐं सहायता कई पई वञे। इलाह पायो हुनजी वजह से घर हिते आयासीं असां। नालो छा आहे तव्हांजो? सदोरो कहिड़ो पाण? राजपुरा जी। छा थियो तव्हांखे जो हिते इस्पताल में तव्हां आया? पेट जी जलाई थी वई, पोइ हिते आयुसि, पोइ कुझु महिल जिगर जो मसइलो थी वियो जी। कीअं हाणे इलाजु थो हले तव्हांजो? माशा इलाजु सही थो हले। घणा ॾींहं थिया आहिनि हिते इस्पताल में? तक़रीबन सूमर खां वठी असां अची विया आहियूं हिते। किथां आया हो तव्हां? असां बदीन खां आया आहियूं। हा, हुते बरसातूं ऐं पयूं उनजे करे मुतासिर थिया आहिनि इलाइक़ा। पोइ उन सैलाब थी वियो आहे जाम। असां वञूं बेरोज़गार ते वेठा आहियूं। असांजी को माण्हू मदद करण तयारु कोन्हे, केर बि कोन्हे तयारु। जंहिं हल वञिणो हुजे त असां वटि कुझु कोन्हे। हिते इलाज लाइ आया हो तव्हां? हिते इलाज लाइ थियो छा आहे तव्हांखे? सूरत ते छिन आहे वॾो, कमु करे कोन सघां, मज़ूरी करे कोन सघां। मज़ूर माण्हू आहे जेके मूंखे हुजे त मज़ूरी माण्हू कंदो हुजे, करी मां बीमार आहियूं। जी आओ। हमारी कीअं इलाजु हली रहियो आहे मरीज़? इलाज सही हली रहियो। खाधो पीतो सभु कुझु ॾियनि था। ख़िदमत वीचारी इलाही कई, बिल्कुलु असांजो इलाही कयूं। भालाड़काणे खां आयो आहियां। नालो छा आहे तव्हांजो? नालो सुल्तान अहमद आहे। छा थियो आहे तव्हांखे? कहिड़ी तकलीफ़ आहे? मुंहिंजी शुगर हिते वधी वई ऐं हुतां आयुमि बरसातुनि जे करे, हुते थोरी तकलीफ़ अची वई। पोइ हिते आयुमि कमाइण लाइ, कमाइण जे बजाए जेको आहे हिते अची वई तकलीफ़ तमामु घणी। कंहिं दोस्त ॿुधायो त हिते इस्पताल में इलाजु थिए पियो, फ्लड वारनि जो जेको आहे इलाजु कनि पिया। ऐं हिते आयुसि ऐं मूंखे हिते एडमिशन मिली वई। इलाजु सुठे नमूने सां हले पियो, सुठी निगहदाश्त कनि त ऐं जेका बि आहे ट्रीटमेंट सुठे तरीक़े सां हले थी पई। ॿोॾि मुतासिर तव्हां सभु जो हिते आयल हो मुर्शिद इस्पताल में, त इलाजु फ्री थिए थो हिते? इलाजु फ्री थिए थो। हा, हिते कंहिं बि क़िस्म जो कोई बि पैसो वग़ैरह न वरितो वञे थो। लसबेले मां पहिरें मां हुते बरसातुनि जे करे ॻोठ ॿुॾी विया? ॿुॾी विया हो। ॻोठ ॿोठ ॿुॾी हिन लाइ करे हिते सही अस्पताल इलाजु करण लाइ। जी हा। छा थियो आहे तव्हांखे? गुर्दे में पथरी आई, सीले में मतिलबु जलन। हा। घणनि ॾींहंनि खां हिते दाख़िल आहियो तव्हां? हिते तक़रीबन 11 ॾींहं। हा। कीअं इलाजु कीअं हली रहियो आहे तव्हांजो? पेट हली रहियो, सही हली रहियो। अब्दुल हमीद सर लस बेला से हाल है, चले जाओ अवारान डेंगू का मसला था, बुखार। जी हाँ, अल्हम्दुलिल्लाह बेहतर चल रहा है, शिकायत कोई नहीं इंशाल्लाह। मेरवा त सॼो ॿुॾी वियो आहे? ॿुॾी वियो आहे त असां ई ॿुॾी वियासीं। धक भक लॻी विया हिननि में। धकु कीअं लॻो तव्हांखे? धक बाबा दीवारूं वीवारूं किरी घर किरिया उनजे करे? जी करे। पोइ ई आया मुर्शद इस्पताल वारा, उते कैंप खणी। पोइ असां बि उते वियासीं। असांखे चयूं बाबा तव्हां उते अचो त तव्हांजो इलाजु करायूं। असां सां वॾो तावन हिननि कयो। हिननि जी महिरबानी सां असां हिते पहुता आहियूं। मुर्शिद इस्पताल जो CEO डॉक्टर काशिफ़ महमूद असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ अॻियां आहिनि, इलाजु कराए रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। डॉक्टर साहिबु, केतिरा रोज़ानी माण्हू ॿोॾि मुतासिर हिते पहुचनि था जंहिंजो तव्हां इलाजु कयो था, ऐं सिंध जे समूरीअ जे अंदरि केतिरियूं तव्हां कैंप्स लॻाए रहिया आहियो? असां सर असल में 26 अगस्त खां इहो प्रोजेक्ट स्टार्ट कयो फ्लड इफेक्ट्स लाइ फ्री। छो त जेका सिचुएशन असां ॾिठी सिंध में, उहो तमामु घणी ख़राबु थी वञे। 26 अगस्त खां वठी अॼु ताईं 94 कैंप्स असां लॻी चुकियूं आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। यानी इहा पोइ तव्हां सम्झो कंदकोट खां स्टार्ट करियो वेंदे दादू जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, बदीन जा इलाइक़ा, हिन पासे मीरपुर ख़ासि,
एंड अगरि असां ॻाल्हि कयूं त हुन पासे इन खिपरे वारे पासे ताईं सामारे वारे पासे तक़रीबन एरियाज़ अलाए शुक्र असां कवर कया न कुझु एरियाज़ न रहनि था जेके असां अञा सुभाणे परीहं कैंप्स थियनि कोशिशि असांजी आहे त असां कम से कम डिसंबर जे महीने ताईं मैक्सिमम एरियाज़ खे कवर कयूं इंशाअल्लाह ताला। उन में हिकिड़ी अमेज़िंग सिचुएशन आहे जेको तव्हां क्वेश्चन पुछो पिया तक़रीबन हिन महिल ताईं असां 50,000 पेशेंट्स कैटर कया आहिनि फ्लड इफेक्टीज़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यानी कैंप्स में। उन मां जेको वीचारो पेशेंट आहे जंहिंजे ऑपरेशन जी रिक्वायरमेंट आहे भले उहो गाइनी जो ऑपरेशन हुजे जनरल सर्जरी हुजे ऑर्थोपेडिक हुजे या न्यूरो सर्जरी कोई बि भले प्लास्टिक सर्जरी हुजे अगरि हॉस्पिटलाइज़ेशन रिक्वायरमेंट त असां हुनखे ईदी एम्बुलेंस जे ज़रिए ते मोकिलींदा आहियूं मुर्शिद अस्पताल असांजो MOU साइन थियल आहे ईदी एम्बुलेंस सां। उहे हिते जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि जो ऑपरेशन या उन्हनि जो टोटल इलाज हॉस्पिटलाइज़ेशन भले ICU जी लेवल छो न हुजे टोटल फ्री हूंदो आहे। उहे जेके पेशेंट्स आहिनि जेके 50,000 मां तक़रीबन 2200 पेशेंट अहिड़ा आहिनि जेके आइडेंटिफाई थिया जिन जी हॉस्पिटलाइज़ेशन जी रिक्वायरमेंट हुई जेके असां हिते एडमिट थियनि ख़ैर सां ऐं उनमें अलाह से शुक्र आहे त असां उन्हनि खे बहितरीनु क्वालिटी केयर उहे इंटरनेशनल SOPs जेको उहे इंटरनेशनल गाइडलाइंस सां फॉलो कयूं ऐं अलाए शुक्र आहे उन मां तमामु बहितर थी करे पंहिंजे इलाइक़नि मां ख़ैर सां वापसि वियो आहे। अनफॉर्चुनेटली 10 डेथ्स बि थियूं आहिनि उन्हनि 2200 पेशेंट में पर उहे ॾाढा क्रिटिकल पेशेंट हुआ उनमें हिकिड़ो स्नैक बाइट जो पेशेंट हो कुझु गाइनी जा पेशेंट्स हुआ देवर हाईली क्रिटिकल वेंटिलेटर ताईं विया हुए पर अनफॉर्चुनेटली सर्वाइव कोन थी सघिया। बाक़ी 2200 पेशेंट्स में तकरीबन मामला तमामु बहितर रहिया आहिनि पेशेंट जा कुछ पेशेंट हींअर बि हॉस्पिटलाइजेशन। यहाँ पर सर अगर OPD और ओवरऑल बात की जाए तो शायद मेरे पास तो डेटा नहीं है लेकिन काउंटलेस पेशेंट आते हैं लेकिन इधर जो है अगर एक महीने में अंदाज़न जो है 400 से 500 जो सर्जरियाँ होती हैं जो एक बड़े सेटअप की बिल्कुल वो है। 500 में मुख्तलिफ हैं जैसे हमारे पास वो कार्ड भी है सेहत कार्ड वाला भी है और फ्लड इफेक्टीज़ के उसके भी हैं। तो ये मतलब अगर सेल्फ वाले कार्ड वाले और पैनल वाले सारे मिलाकर मतलब फ्लड इफेक्टीज़ के पेशेंट बहुत ज़्यादा हैं। फ्लड इफेक्टीज़ के पेशेंट्स कल तकरीबन हमारे पास 10 ऑपरेट हुए, आज भी तकरीबन 5-6 आज हो गए, कल के लिस्ट पे भी तकरीबन 7-8 जो है ना कल की लिस्ट पर है हमारे। इसी तरह चलते रहते हैं ये। केतिरा हिते मरीज़ तव्हां वटि हिते अचनि था OPD में ऐं उनजो इलाज कीअं पिया कयो था? मुंहिंजो नालो प्रदीप जीअं त तव्हां सर ॿुधाए छॾियो तक़रीबन असां वटि अराउंड 500+ पेशेंट डेली अचनि पिया जिन जो असां फ्री OPD ऐं इन पेशेंट में अगरि कंहिंखे पेशेंट खे एडमिशन जी रिक्वायरमेंट आहे त असां उनखे फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे एडमिट बि कयूं पिया टिल डिस्चार्ज ताईं ऐं हुनमें जेके बि तमामु लेबॉरेटरी जा टेस्ट आहिनि मेडिसन आहिनि उहो हॉस्पिटल जे तरफ़ां आहिनि कंहिंखे बि यानी कि हिते हॉस्पिटल में एडमिट थियण खां पोइ कंहिं बि इफेक्टिव्स खे जेको इखराजात न बेयर करणा पवंदा आहिनि। जी मुर्शिद हॉस्पिटल में मां बेसिकली कंसल्टेंट गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहियां। मुर्शिद हॉस्पिटल में गुज़िरियल काफ़ी महीननि खां जॾहिं खां ही बोर्ड आई आहे त बोर्ड मुतासिरीन लाइ हिते बिल्कुलु मुफ़्त इलाज पियो थिए जंहिंमें फ्री कंसल्टेशन आहे OPD में जेको उन्हनि खे चेकअप कयो थो वञे प्लस में उन्हनि खे अगरि दाख़िला थियो ज़रूरत पए तो दाख़िल कयो थो वञे। हमारे पास यहाँ से तकरीबन जो है 40 से 50 पेशेंट जो है ना हमारे पर डे के हो रहे हैं जो है ना जिसमें सैलाब मुतासरीन भी हैं और सेहत सहूलत प्रोग्राम के पेशेंट भी आते हैं। इसके अलावा प्राइवेट पेशेंट भी हमारे पास आते हैं, वेलफेयर के पेशेंट भी आते हैं। अच्छा हमारे पास डिफरेंट टाइप के टेस्ट आते हैं हर डिपार्टमेंट का बायोकेमिस्ट्री का मतलब डिफरेंट प्रोफाइल्स वगैरह हो गए कल्चर्स भी हम यहीं पे कर रहे हैं और हमारे पास हीमाटोलॉजी में डिफरेंट टेस्ट हैं जैसे CBC हो गया प्लेटिलेट है रेटिक काउंट है मतलब A to Z जितने भी जो ब्लड के टेस्ट हैं वो हम सारे परफॉर्म कर रहे हैं। सर्जिकल कोई भी इशू हो लेबॉर्ट्री हो या अल्ट्रासाउंड वगैरह या मेडिसिन के हवाले से फ्री ऑफ कॉस्ट हम दस्तियाब करते हैं सहूलत फराहम करते हैं। CT स्कैन की अभी मशीन है जो रिड्यूसलाइज और ये कि इसमें पेशेंट होते हैं ये कि फ्री ऑफ कॉस्ट और जो भी है सारा कुछ इसमें सारे पेशेंट को सही से हम क्या करते हैं और प्लान का वो लगा हुआ हमारा कैम्प लगा वहाँ से भी लोग आ रहे हैं। हम तो 500-550 रोज़ाना देख रहे हैं पेशेंटों को लेकिन टेस्ट जो हम कर रहे हैं 200-250 टेस्ट हम रोज़ाना कर रहे हैं रोज़ाना की बिना पे जिसमें MP बहुत ज़्यादा आ रहा है MP आ रहा है डेंगू भी आ रहे हैं और टाइफाइड भी आ रहे हैं। डेली मैक्सिमम 500 पेशेंट आते हैं हमारे पास OPD में जिसको हम तकरीबन मुफ्त सारी चीज़ें मुफ्त सहूलियात पेश करते हैं देते हैं जिसमें से कार्ड बनाते हैं पेशेंट के और फिर उसके बाद डॉक्टर से उनको चेकअप के बाद इन्वेस्टिगेशन जिसको लैब कहते हैं फिर मेडिसन वगैरह देना। जिस पेशेंट को एडमिशन की नीड होती है हम उनकी एडमिशन भी फ्री ऑफ कॉस्ट करते हैं। कोई प्रोसीजर की नीड हो तो प्रोसीजर भी कर रहे होते हैं। मैक्सिमम फैसिलिटेशन सारे पेशेंट को हम दे रहे होते हैं। पाकिस्तान में ही वाहिद अस्पताल आहे जेकी माण्हुनि खे बिल्कुलु तादाद तमामु घणो आहे तादाद असांजो ॾिसो हींअर असां वटि हा तमामु घणो आहे ऐं प्लस ज़ाहिर हेल्थ वारा जेके ॿिया हेल्थ कार्ड वारा पेशेंट उहे बि आहिनि लेकिन बोर्ड मुतासिरीन जेको आहे उहे तमामु घणा आहिनि
ऐं उन्हनि खे असां अलाह जो शुक्र आहे तमामु सुठे तरीक़े सां मैनेज कयूं था। उन्हनि खे बि उहो ई प्रोटोकॉल ॾियूं था जेके असां वटि प्राइवेट पेशेंट्स अचनि था। मैं फूड सर्विस डिपार्टमेंट देखता हूँ और हमारी पहली तरजीह जो होती है वो पेशेंट की जो है सबसे पहले डाइट होती है, सॉफ्ट, रेगुलर और डायबिटिक। हम कोशिश ये करते हैं कि इंशाल्लाह पेशेंट को जो है ये सैलाब मुतासरीन के लिए होता है, उनको फ्री डाइट देते हैं। उसमें खाना पीना है 3 टाइम का, सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, रात का डिनर सब फ्री होता है और उनके रेट्स भी बड़े मुनासिब हमने रखे हुए हैं ताकि गरीब लोग जो सैलाब ज़दगान इंटीरियर सिंध से आते हैं उनकी हेल्प अच्छे से अच्छे हो जाए। और हमारी कोशिश यही होती है जो पेशेंट हमारे पास आएँ वो सेहतयाब होकर सिंध वापस जाएँ। संदसि चवणु आहे त 50,000 जे लॻभॻि मुतासिर जेके आहिनि ॿोॾि मुतासिर उन्हनि जो हिन वक़्तु इलाजु थी चुको आहे। तमामु अहम ऑपरेशन थी रहिया आहिनि, नी रिप्लेसमेंट खां वठी ॿिया जेके ऑपरेशन्स आहिनि हिते रोज़ानी जे बुनियादनि ते थियनि था। हिकु पुरज़म आहे हितां जी टीम, KTN समूरी पुरज़म आहे। हिते मुर्शिद इस्पताल जा जेके मुलाज़िम आहिनि, CO आहे, वर्कर आहिनि, सभु गॾियल तौर ते पुरज़म आहिनि त समूरी सिंध में जेके मुतासिर आहिनि, ॿोॾि मुतासिर जेके मरीज़ आहिनि, जेके बीमार आहिनि, उन्हनि जो उन हद ताईं, उन वक़्त ताईं इलाज लाइ ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं वेंदियूं जेसीं ताईं ही जेको मुतासिर इलाइक़ा ॿीहर बहाल नथा थी वञनि। कैमरामैन सिराज संजरानी सां गॾु असलम हैदर, KTN न्यूज़ कराची।